दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती जे मुताबिक़। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ अज़ीज़ कंपरानी जो जेको किरदारु हिन में सराहियो वियो आहे, ज़बरदस्त किरदारु आहे। ऐं होॾो जेको हाजन तीवण जो किरदारु जेको वीरन जी वस्ती में तव्हां ॾिसी रहिया आहियो, ज़बरदस्त जेको बहितरीनु किरदार सां हू कमु करे रहियो आहे। ऐं ॿिया जेका बि अदाकार सभिनी पंहिंजी अदाकारी सुठी ॾेखारी आहे हिन ड्रामे में, पर हिन ड्रामे ओतिरी कामयाबी हासिलु न करे सघियो आहे। ॿुधाए पियो वञे तमामु जल्द ही ड्रामो कामयाबियूं अञा माणींदो। जीअं अॻिते वधंदो वेंदो, जीअं जीअं नवां अदाकार में एड थींदा वेंदा, तीअं तीअं हीउ ड्रामो ज़बरदस्त ऐं हाई लेवल ते थींदो वेंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, लेकिन पंहिंजा वे ड्रामो हिन खे टक्कर अची ज़रूरु ॾींदो। पंहिंजा वे ड्रामो हिकु ज़बरदस्त ऐं वॾे स्केल जो ड्रामो आहे। उन में बि सभु अदाकार दौलाब ड्रामे जा आहिनि। खजू साहब जी पुराणी टीम आहे, कुझु नवां चेहरा बि आहिनि उन में, जीअं गुलाम हुसैन उमरानी थी वियो, ज़ुल्फ़कार बुर्दी थी वियो। अहिड़ा अदाकार इहे खजू साहब सां काफ़ी अरसे वठी हिननि कमु न कयो, वरी हाणे कमु कंदा ऐं अचण वारा एपिसोड बहितरीनु आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो सुठी लगी तो लाइक सब्सक्राइब शेयर हिन चैनल के ज़रूर कंदा, वीडियो को भी लाइक कंदा, हिन खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। व्हाट्सअप ग्रुप आहिनि तव्हांजे दोस्तनि ताईं ज़रूर पुॼाईंदा। बाय।